वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो एक बेहतरीन ऐं मक़बूल तरीन फनकार मोहम्मद उर्स ओ फिटी किस्मत यार तो ते नाहे मयार तू धरो आया चांडे जे बारे में त मोहम्मद उर्स चांडियो केरु ऐं किथां जो आहे। मोहम्मद उर्स चांडे खे सिंध में एॾी इज़त ऐं एॾी शोहरत कीअं मिली ऐं जलाल चांडियो कुझु अरसो जेल में छो वियो। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों जलाल चांडियो हिकु सिंध जो वॾो फनकार हुयो ऐं जलाल चांडी जा शागिर्द बि सवनि जी तादाद में हुया ऐं जलाल चांडी जो बेहतरीन ऐं प्यारो शागिर्द मोहम्मद उर्स मानू मोर थदे राती सुनो शहर पयो चांडियो हुयो जेको सिंध में तमामु घणो ऐं थोरे अरसे में मक़बूल थियो। मोहम्मद उर्स चांडियो 1990 में पैदा थियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो गढ़ी खैरे जो रहाकू आहे ऐं मोहम्मद उर्स चांडे खे नंढे हूंदे ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडे पोइ जलाल चांडे खां बाक़ाइदे सिखा वरिती ऐं जलाल चांडे सां गॾु जेको आहे सो महफ़िलनि में ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडे मोहम्मद उर्स चांडे खे सॻो ॿधी ऐं पंहिंजो बहितरीन शागिर्दनि मां शुमार कयो ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडे जूं 8 जेको आहे सो ॿार आहिनि जंहिंमां 5 पुट ऐं 3 न्याणियूं आहिनि ऐं मोहम्मद उर्स चांडियो 2018 ऐं 7 महीने में जेको आहे सो इन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। मोहम्मद उर्स चांडे खे गुर्दनि जो अर्ज़ु हुयो। दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त खोड़ सारनि माण्हुनि जो अलॻि अलॻि रायो आहे, लेकिन मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडियो इहे शराब तमामु घणो पीअंदा हुया। इन जे करे उन्हनि जा गुर्दा ख़तमु थी चुका हुया ऐं नंढड़ी उमिरि में मोहम्मद उर्स चांडियो बि नंढी उमिरि जो हुयो ऐं जलाल चांडियो बि नंढी उमिरि जो हुयो। तमामु घणे ज़ईफ़ी उमिरि न हुई हिननि जी, लेकिन पोइ बि हिन दुनिया मां इन गुर्दनि जे आरज़ू जे करे हिन फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब जी तरफ़ मिलिया। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो कुछ टाइम जेल में भी रहियो संगामती तकरार जे करे। तक़रीबन 3 महीना के माण्हू चवनि था, के चवनि था 10 खां 15 ॾींहं। इन में का बि हक़ीक़ कन्फर्म कान्हे, लेकिन इन ॻाल्हि में कन्फर्म आहे त मोहम्मद उर्स चांडियो जेल बि वियो हुयो ऐं कुझु अरसो पंहिंजे मिट माइटनि सां बिरादरीअ जे चकर में। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो सिंध जो यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडे खे सिंध में जलाल चांडे खां पोइ 2 नंबर ते तमामु घणी मक़बूलियत मिली ऐं मोहम्मद उर्स चांडियो सिंध में तमामु घणो मक़बूल थियो ऐं खोड़ सारा गीत मुख़्तलिफ़ ज़बाननि में मोहम्मद उर्स चांडे ॻाया ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडे सिंधीअ में बि ॻायो, सिराइकीअ में बि ॻायो ऐं उन खां अलावा ॿिया बि खोड़ मुख़्तलिफ़ ज़बाननि में मोहम्मद उर्स चांडे कलाम पंहिंजा रिलीज़ कया ऐं मोहम्मद उर्स चांडियो यकतारे चपड़ीअ जो तमामु भलो फ़नकार हुयो सिंध जो। उमेद आहे त नंढड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वरी